सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। This program is sponsored by Vasudev Khyalani Singapore, CNV Consultant, CNV Engineering Private Limited. We live in service. Sadhguru Travels Dubai. Think travel, think us. Homes for life, real estate, Dubai. Build legacy. Vivekanand Education Society. This program is co-sponsored by Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, Kisha and Vencimal Sajnani Dubai, Sher and Meena Motwani with Family Canada, PVS Angels of Dubai, JK टेणता पेंचेपाण में सिंधियत जी पहचान। दर्शकों मौको आहे साईं सतराम दास साहिबन जे 56 वर्सी महोत्सव ऐं अमर शहीद भगत कंवर राम साहिब जिन जे 32 वर्सी महोत्सव जो जेको सेलिब्रेट कयो वियो संत सतराम दास धाम वसिया वडोदरा में, जिते काजल चंदीरामानी जी साथियुनि सां गॾु मिली भजन गीत ऐं बहिराणा गाए हिन प्रोग्राम खे सफल बणायो। हरीश अगनानी जी ऐं जयेश अबनानी जी काजल चंदीरामानी जी के शॉल ऐं सिंधी टोपी पाराए सम्मानित कयो। विनोद चांदवानी जी ऐं गोविंद रामचंदानी जी हिन प्रोग्राम जा मुख्य आयोजक हुआ ऐं संत सतराम दास धाम जा मुख्य सेवादारी हरगुन दास तेजवानी जी पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई ऐं असांजे मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जे शहदाई हरीश अगनानी जी हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। तिन जो घणो घणो शुक्रिया। हिंदुस्तान जी हिकड़ी इकलौती पर्सनैलिटी जेका पार्लियामेंट में शोभा वधाए पई, श्री शंकर लालवानी जी सिंधु दर्शन कराईंदो अज तिन सां रूबरू। जी हाँ साथियों, सिंधी काउंसिल ऑफ इंडिया लेडीज चैप्टर बेंगलोर नई सोच संस्था जी प्रेसिडेंट श्रीमती शोभा कालरो जिन जी निगहबानी में सिंधी भाषा संस्कृति सभ्यता जे वाधारे लाइ ऐं नई टही ताणी सिंधियत के पहुंचाइण लाइ आयोजित थियो ही प्रोग्राम। हिन प्रोग्राम जी शुरुआत थी ईष्ट देव झूलेलाल जिन जी भजन आरती सां ऐं पोइ भोग पलव पाए असांजे सिंधी लीडर श्री शंकर लालवानी जी पंहिंजा सुहिणा सुहिणा वीचार भी पेश कया ऐं तिन जो ॾाढी ही गर्म जोशी सां स्वागत ऐं सम्मान कयो वियो। पोइ कर्नाटक गवर्नर श्री थावर दास गहलोत जी कुछ अहम मुद्दन ते श्री शंकर लालवानी जिन सां डिस्कशन कयो ऐं सिंधी फेडरेशन ऑफ बेंगलोर एसोसिएशन ऐं सिंधी काउंसिल ऑफ इंडिया टीम जी कोशिशनि सां सफल थियल हिन प्रोग्राम जी समाप्ति जी घोषणा भी कई वई। असांजी मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जी शहदाई श्रीमती शोभा कालरो जिन जो घणो घणो शुक्रिया जिन्हनि हिन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो। हर साल वांगुर हिन साल भी संत शिरोमणि हिरदाराम साहिब जिन जो महानिर्वाण दिवस पैरागढ़ भोपाल में सामाजिक सेवा संस्थान पारां घरनी जगहुनि ते प्रसाद वितरण ऐं सत्संग सेवा करे मनायो वियो। हिन ख़बर के असां वटि मोकिलियो आहे असांजे मीडिया एसोसिएट ऐं सिंधियत जे शहदाई रामचंद तिलोकानी जी।